सिंध के वडे वज़ीर मुराद अली शाह पारां सिंध असेंबली तोड़ण लाइ अॼु असम्बली गवर्नर खे उमाणण जो ऐलान। सिंध असेंबली के अलविदाई इजलास के खिताब कंदे वडे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त असां आरज़ी तौर वञी रहिया आहियूं। 3 महीननि खां पोइ वरी वापसि अची अवाम जी ख़िदमत कंदासीं। अवाम जे दुश्मननि नौकरियुनि ख़िलाफ़ कोर्ट वञी रोज़गार बंदि कया। इहे चाहिनि था त नौजवान बेरोज़गार हुजनि। असांखे अदालत जीअं चयो उअं ई प्रोसेस करे इश्तिहार ॾेई नौकरियूं ॾियणु शुरू कयूं, पर कुझु माण्हुनि सिंध दुश्मनी कई। सिंध असेंबली तोड़ण लाइ असम्बली अॼु ई उमाणे छॾींदुसि। उम्मीद आहे त गवर्नर अॼु असम्बली ते सही करे छॾींदो। अहिड़ो वक़्तु बि आयो जो रोज़ रोज़ चवंदा हुआ त वॾो वज़ीर हींअर गिरफ़्तार थिए पियो, पर बिलावल भुट्टो चयो त मुराद अली शाह जेल बि वियो त पोइ बि असांजो सीएम इहो ई हूंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी अहिड़ियुनि हालतुनि में हिम्मत ॾियारी। निगरान वज़ीर आज़म जो नालो अॼु राति या सुभाणे ताईं फाइनल थी वेंदो। सदर खे छो तकड़ लॻी आहे? ख़त लिखण खां अॻु सदर खे आईन पढ़णु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी लाइ सदर जो ख़त सम्झ खां ॿाहिरि आहे। असेंबली टुटण खां पोइ 8 ॾींहनि ताईं वज़ीर आज़म रहंदुसि। निगरान वज़ीर आज़म जो नालो आईन मुताबिक़ मुक़रर वक़्त अंदरि फाइनल कयो वेंदो। 3 ॾींहनि में फ़ैसिलो न थियो त मामिलो पार्लियामानी कमेटी ॾांहुं वेंदो। पार्लियामानी कमेटी फ़ैसिलो न करे सघी त इलेक्शन कमीशन मामिलो ॾिसंदी। अॼु राति इत्तेहादनि खे घुरायो आहे। निगरान वज़ीर आज़म बाबति सलाह मशवरा थींदा। मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाण राजा रियाज़ सां अॼु न त सुभाणे मुलाक़ात थींदी। निगरान वज़ीर आज़म लाइ सुभाणे ताईं को मुनासिब नालो ॾियो। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं अपोज़िशन लीडर राजा रियाज़ खे ख़त लिखी छॾियो। सदर आरिफ अलवी ख़त में लिखियो आहे त वज़ीर आज़म जी एडवाइस ते क़ौमी असेंबली तोड़े छॾी। वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर 12 अगस्त ताईं निगरान वज़ीर आज़म लाइ को मुनासिब नालो ॾियनि। सुप्रीम कोर्ट रिव्यू ऑफ जजमेंट्स एंड ऑर्डर्स एक्ट 2023 खे आईन ख़िलाफ़ करार ॾींदे कालादम करार ॾेई छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट जे अख़्तियारनि बाबति कानून साज़ी नथी करे सघे। सुप्रीम कोर्ट जे रूल्स में तब्दीली अदलिया जी आज़ादी ख़िलाफ़ आहे। हिन कानून तहत अपील जो हक़ ॾिनो वियो त केसिस जी ॿोॾ अची वेंदी। चीफ जस्टिस उमरता बंदयाल, जस्टिस इजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते ॿधल सुप्रीम कोर्ट रिव्यू ऑफ जजमेंट्स एंड ऑर्डर्स एक्ट ख़िलाफ़ ॿुधणी कई हुई।